बेरचाउन पारां सिंध जे ॻोठनि जी वालार ख़िलाफ़ लॻल धरणे ऐं एहतजाज में उन वक़्तु छिकताण वधी वई जॾहिं कुझु नामालूम शरपसंदनि भञ डहा ऐं बाहियूं ॾियण जा वाक़िया कया, जिन खां सिलेक्शन कमेटी लातालुकी ज़ाहिर कई आहे। बेरा टाउन जे टूल प्लाज़ा चौकी समेत कुझु गाॾियुनि खे बि नुक़सान पहुतो आहे। एक्शन कमेटी जे चेयरमैन सैयद जलाल महमूद शाह चयो आहे त शरपसंदनि सां एक्शन कमेटी जो को तालुक़ नाहे। असीं पुरअमन जिदोजहद ते यकीन रखूं था। धरणे शुरू थियण खां अॻु ऐं पोइ तोड़े धरणे दौरान बार बार स्टेज तां कारकुननि खे नज़म ज़ब्त करण ऐं पुरअमन रहण जूं अपीलूं कई पिए वयूं। कारकुननि ऐं पुलिस विच में केतिरनि ई मौक़नि ते छिकताण पिणु थी। पुलिस धरणे में शिरकत लाइ ईंदड़ काफ़िलनि खे केतिरनि ई हंधनि ते रोकण जी कोशिश कई, जंहिं करे कारकुन मुख़्तलिफ़ मौक़नि ते मुश्तल रहिया। धरणे सबबि कराची हैदराबाद विच में ट्रैफ़िक जे सिलसिले में बि रुकावट पई। इन करे मोटरवे पुलिस काठोड़ पुल वटि ट्रैफ़िक खे वाया गुलशन ऐं हदीद नेशनल हाईवे ॾांहुं मोड़े छॾियो।